जी नाज़रीन असां बीठा आहियूं पनोआकिल जे यूसी हिंगोरा में, जिते हर साल जीअं हिन साल बि सकाफ़त जे हवाले सां मेला मलाखड़ा ऐं कोडी कोडी जूं रांदियूं पिणु थींदियूं आहिनि। को बि गवर्नमेंट जो तावन आहे, जो गवर्नमेंट जो तावन हुजे न त असांजो पहलवानी अलाए पूरे पाकिस्तान में अलाए छा आहे ऐं हे दुनिया चाहेसि थो। सिंध पंहिंजो एॾो थो चाहेसि जो अंदाज़े खां ॿाहिरि। ऐं लतीफ़ जो एवॉर्ड मां खटिया आहिनि, कलंदर शहबाज जा एवॉर्ड खटिया अथमि, ऐं रूस में मां वियो आहियां, मुक़ाबला करे आयो आहियां, पंहिंजे सखर ज़िले जो नालो कढाए आयो आहियां। तव्हांजी दुआउनि सां पूरे पाकिस्तान में असांजो को बि तदावारी न आहे, माना गवर्नमेंट कुझु बि नथो करे। असां बि 3 राउंड में हलूं था। असांजा ॿिया मौजूदु सीनियर जेके बि आहिनि उन्हनि बि फर्स्ट क्लास मुक़ाबला कया आहिनि ऐं असांखे वॾी ख़ुशी थी आहे जो हेतिरो आवाम असां पहलवाननि जे इंतज़ार में असांखे ख़ुशि नसीबी आहे जो असां मौला अली मुश्किल कुशा जी हीअ पहलवानी आहे। असां सालियापट तालुके खां आया आहियूं, नारे ज़िले मां, हर ज़िले जा माण्हू हिते शिकारपुर ऐं सिंध टीवी वारनि जा महिरबान, वधि में वधि असां उन्हनि जी महिरबानी आहे। ऐं हुकूमत खे इहो आहे त पहलवाननि सां साथ ॾियनि, उन्हनि खे मंडा आहिनि, के घर वेठा आहिनि, के काथे वेठा आहिनि, उन हुकूमत खे ऐं साईं मुराद अली शाह खे घणे में घणो अर्ज़ु आहे पहलवाननि खे ड्यूटियूं ॾिजे। हैसियत में इहो सम्झूं था त मल जेका आहे असांजी निज सकाफ़ती रांदि आहे। बदकिस्मती सां जेके ॿियनि मुल्कनि जूं रांदियूं आहिनि या ॿियनि तहज़ीबनि जूं रांदियूं आहिनि उते उन्हनि जी हिते जॻह काफ़ी थी वई आहे, जीअं ख़ासि तौर ते क्रिकेट आहे या ॿियूं शयूं आहिनि। असांजी पंहिंजी जेका रांदि सकाफ़त आहे उनखे मक़ामी सतह ते या मेलनि जी सतह ते सिंध जे अवाम जे तरफ़ां उनखे जारी रखियो पियो अचे। सिंध जो अवाम, सिंध जा माण्हू, इहा वॾी ख़ुशाइंद ॻाल्हि आहे ऐं ख़ुशी जी ॻाल्हि आहे। बाक़ी जीअं तव्हां चयो त सिंध गवर्नमेंट हुजे, कल्चर डिपार्टमेंट हुजे या मुल्की सतह ते जेका हुकूमत आहे या इदारा आहिनि उहे हिन रांदि खे सपोर्ट कोन पिया कनि। उन सभिनी जी तवजह क्रिकेट ते आहे, जॾहिं त मल असांजी रांदि आहे। अॼु नौजवान खे हिते ॾिसी ख़ुशी थी त मां नौजवान असांजो जेको तबिको आहे उहो हिन रांदि खे ॾिसे पियो ऐं पसंदि करे थो। इन करे हुकूमत खे खपे त सरकारी सतह ते मलाखड़ा कराया वञनि, सरकारी सतह ते कवरेज कई वञे ऐं जीअं चैनलनि ते, टीवी ते, स्पोर्ट जे जेके चैनलनि ते जीअं क्रिकेट खे ॾेखारियो पियो वञे, ईअं ई हिकिड़ियूं मैचूं मुक़ररु कयूं वञनि, हिकिड़ा मुक़ाबला मुक़ररु कया वञनि ऐं मल खे बाक़ाइदा कवरेज ॾिनी वञे, अहमियत ॾिनी वञे। हिन मलाखड़े में ख़ासि ॻाल्हि इहा आहे त सिंध जा माना मुख़्तलिफ़ मशहूरु मल पहलवान जेके भिटाई सरकार तां एवॉर्ड खणी चुका आहिनि, कलंदर लाल शहबाज तां एवॉर्ड खणी चुका आहिनि ऐं सेवण सचल सरमत जे मेले तां एवॉर्ड खणी चुका आहिनि, हिन मेले में ईंदा आहिनि। हिते हिन मेले में ख़ासि ॻाल्हि जेको आवाम हिन इलाइक़े वासी जेके भरपूर नमूने शिरकत कनि था ऐं वॾो इनाम ॾियनि था ऐं असांजी हुकूमत मलहनि जी का पज़ीराई नथी करे। असां पंहिंजी हुकूमत खे इहा पुरज़ोर अपील कंदासीं त मलहनि जी सहायता कई वञे, छो त मल असांजे कल्चर जो वॾे में वॾो हिसो आहे ऐं असांजी सिंधी क़ौम जी सुञाणप जेका पहलवानी वारी सुञाणप आहे उहा मल आहे। ऐं असां हीउ मेलो असांजे लाइ ख़ुशाइनि बात आहे, ॻाल्हि आहे, छो त हिन इलाइक़े में जॾहिं हीउ मेलो ईंदो आहे, हीअ 3 ॾींहं मेले जा हिन इलाइक़े वारा अची इंटरटेन थियनि था, उन्हनि खे हिते मेलजोल थिए थी, ख़ुशी महसूसु थिए थी, पाण में मिलनि जुलनि था ऐं असांजी जेका सिंध जी कल्चर आहे हिकिड़ो मलाखड़ो उहो बि ॾिसनि था ऐं असां हिन मलाखड़े में हिन मेले में भरपूर शिरकत बि कयूं था। हर साल इहो ईअं ई थींदो आहे ऐं हिते बाक़ाइदे अमुन पाड़े वारा जेके बि ॻोठ आहिनि उहे हिन में शिरकत कंदा आहिनि ऐं हिन में असां इन जे करे कोशिशि कंदा आहियूं त जीअं माण्हू वधि में वधि शिरकत करे 3 ॾींहं माना हिन मां फ़ाइदो बि वठी सघनि ऐं हिते अची करे पंहिंजा जीअं असां झूला हणायूं था, इहे फैसिलिटीज़ ॿिए हंधि न हूंदियूं आहिनि त हिन में असां आवाम खे चऊं था जीअं भरपूर नमूने शिरकत बि करे ऐं पाड़े वारा पंहिंजो जेको आहे सो ॿारनि खे इंजॉय कराए सघनि। हक़ीक़त इहा त गवर्नमेंट जी या कोताही आहे। ही मेला मलाखड़ा सिंध जी पुराणी सकाफ़त आहे, हिन में हिकिड़ो त इंतिहा पसंदी ख़तमु थींदी। असां हिन ॾे रुझान कंदासीं, नौजवान खां इंतिहा पसंदी ख़तमु थींदी ऐं जीअं क्रिकेट खे हथी था वठाइनि, उन्हनि जूं नौकरियूं थियूं, मलहनि जी बि ईअं नौकरी पैदा करनि
ऐं वॾी बदकिस्मती सां त मां पंहिंजी गवर्नमेंट खे चवंदुमि त असांजो मिनिस्टर स्पोर्ट हितां जो आहे सरदार मोहम्मद भाई ख़ान माहिर साहिबु, उनजो वालिद साहिबु हितां जो चेयरमैन रहियो आहे, उनखे हिते अची पाण इनाम विराइणु खपनि। ऐं गवर्नमेंट खे बि चऊं था त मल्हनि जी मदद करे ऐं अहिड़ा प्रोग्राम थींदा अचनि त जिथे मोहबत प्यार ऐं भाईचारो वधे। जेकी आहे कल्चर आहे, इहा कल्चर असांजी सदाईं आबाद शादाब हुजे। इन कल्चर जे ज़रिए असांजी जेको सिंध जो मुआशिरो आहे, ॿार आहिनि नंढा आहिनि वॾा, जी सिहत बरक़रार रहे थी ऐं सिंध जे मलाखड़नि सां ॿारनि जी जेको आहे पाण में नौजवाननि जो मोहबत ऐं प्यारु वधे थो। अहिड़े क़िस्म जा इहे मलाखड़ा ऐं सिंध जी कल्चर आबाद बड़ी बच्ची बना या जमारिया महरो जी नाज़रीन, असां पनवाकिल जे यूसी हिंगोरा में बीठा आहियूं, जिते हिन साल बि मेलो मलाखड़ो थियो आहे। हिन प्रोग्राम में मुख़्तलिफ़ माण्हुनि सां असां ॻाल्हियूं कयूंसीं, अवां ॿुधियूं। उन्हनि जो चवणु हो त अहिड़े क़िस्म जा प्रोग्राम हुकूमत खे घुरिजनि त अहिड़े क़िस्म जा प्रोग्राम कराया वञनि त जीअं सुठी जेको आहे माण्हुनि खे सुठी इंटरनेट हासिलु थी सघे। कैमरामैन इरफान कलोड़ सां गॾु जमील अंजार, सिंध TV न्यूज़, पनवाकिल।